बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। सब खां पहिरीं दुरूद शरीफ पढ़ंदासीं, पर रलजी पढ़ंदासीं, बुलंद आवाज़ सां पढ़ंदासीं ऐं सिक सां पढ़ंदासीं। सॼी जमायत यक आवाज़, बुलंद आवाज़ ऐं मुहब्बत सां हिकिड़ी तवार दुरूद शरीफ जी लॻाए। अजब जहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां सभिनी जो हिकु आवाज़ आहे। माशाअल्लाह, अणहूं त कहूं थोरी घणी हूंद बि भली, पोइ बि थोरो घणो त नसीब थियो। हाफ़िज़ मोहम्मद इदरीस, रईस अहमद, अरबाब फ़कीर प्रोग्राम कराईंदड़ अरबाब साहब जा भाइर, उन्हनि ईसाले सवाब जी महफ़िल रखी आहे, शायद फ़कीर शाह मोहम्मद जे लाइ। उन्हनि खे बि थींदी आहे यारहीं शरीफ़। यारहीं शरीफ़ अल्लाह करे जो इहा तार लॻल हुजे सदाईं। साईं हेड़ी जो महिरबानियूं कंदे त पोइ जॾहिं बि हेॾे अचां त मिलंदो। साईं हाजन शाह बादशाह जा आलम आहिनि, ऐं साईं जॾहिं हिते आयो हो त नाग जी सूरत में आयो। अलाह वारनि जा कम बि ॾिसो न, एॾो उन्हनि जो शान आहे। यारहीं शरीफ़ ख़त्म, यारहीं शरीफ़ इहा जेका महफ़िल हूंदी आहे, इहा पीरनि जे पीर जी हूंदी आहे। हज़रत महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी, सुहिणो सैयदना अब्दुल कादिर जीलानी, बगदाद शरीफ वारो शहनशाह सुहिणो, जंहिंजो दिलनि ते राज आहे, जंहिंजो फैज़ आहे, जंहिंखे अल्लाह पाक हिकु अजीब शान अता फरमायो आहे। उन्हनि जे ईसाले सवाब जे लाइ अदब वारनि जे तरफ़ खां, मुहब्बत वारनि जे तरफ़ खां, सिक वारनि जे तरफ़ खां, मोमिननि मुस्लमाननि जे तरफ़ खां हिकिड़ी महफ़िल कई वेंदी आहे ईसाले सवाब जी। उन सिलसिले में जेका महफ़िल थींदी आहे, उन खे मअरूफ़ नाम आहे त यारहीं शरीफ़ आहे। इहा यारहीं शरीफ़ आहे। पोइ यारहीं शरीफ़ में छा थींदो आहे? अल्लाह पाक जो ज़िक्र, अल्लाह ताला जो ज़िक्र। छो त इहे उहे हस्तियूं आहिनि जेके अल्लाह पाक सां हीअं आहिनि। हदीस शरीफ़ आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक फरमायो त नबी दिल घुरई थी त मां तुंहिंजे घर टिकां, तुंहिंजो महिमान थियां। तव्हां जेकॾहिं मथे वेहो त ॾाढो भलो, साईं खे मथे विहारियो, हेॾे सुहिणा ठहंदी ॻाल्हि, मज़ो बि ईंदो। अल्लाह पाक तो फरमाए नबीअ खे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे त दिलड़ी घुरई थी त मां तुंहिंजो महिमान थियां। नबीअनि जी मोहब्बत कंहिंसां हूंदी आहे? अल्लाह पाक सां। ऐं उहा बेहद हूंदी आहे, एॾी मोहब्बत हूंदी आहे जो ॻाल्हि न पुछो। त पोइ अहिड़ो महबूब जो महिमान थिए त बाक़ी छा खपे?
ये जो ॿारनि हिते वंझ वठी रांदि शुरू कई आहे इन्हनि खे त घर मोकिलियो। पाण हैरान थी विया। छो हैरान थिया त ॿई ॻाल्हियूं वॾियूं। अल्लाह पाक घर खां पाक। अर्ज़ कई मुंहिंजा मौला तूं कीअं महिमान थींदे, तूं मकान खां पाक आ, जिस्म खां पाक आ। मेहमान त उहो थिए जेको जिस्म वारो हुजे, कंहिं जाइ जॻह में अची सघे, तुंहिंजो वॾो शान आ। अल्लाह पाक फरमायुसि त ए नबी जेको बि मुंहिंजो बानो मां रब खे यादि कंदो आहे, मुहबत में मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे, ईअं सम्झो त ॼण मां उनजो गोॾे सां गॾु वेठो हूंदो आहियां। हे हाल त हर उन जे लाइ आहे जेको ज़िक्र करे, पंहिंजे रब खे यादि करे, पर जन खां रब विसरे ई कोन, उन्हनि जो छा थो सम्झे। हज़रत महबूब सुबानी बादशाह, पीर साईं रोज़े धणी सरदार, मशवरनि वारा साईं, इन्हनि हस्तियुनि जा हवालत पढ़, अहवालत पढ़, जेके गॾु रहिया उन्हनि खां त पुछ। उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे खाईंदे पीअंदे दुनिया जे हयाती जे हर कम में इन्हनि खे जेकॾहिं यादि ई त अल्लाह जे महबूब जी। अल्लाह पाक तो फरमाए अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह, ये उहे थव मुंहिंजा प्यारा जन खे अल्लाह सदाई याद आ। क़ियामन व क़ुऊदन, हिकड़ा क़ियाम ऐं क़ुऊद निमाज़ में थींदा आहिनि। निमाज़ में त हर कोई रब जी तस्बीह पढ़ंदो आहे, क़ियाम कंदो त क़ुरान पढ़ंदो, क़ुऊद कंदो त तस्बीहात पढ़ंदो, इहो त हर कोई कंदो आहे। पर हिते सम्झो अल्लाह पाक तो फरमाए भले बीठा हुजनि या वेठा हुजनि, इहे उहे आहिनि, बीठा हुजनि वेठा हुजनि। अला जुनूबिहिम में भले बिस्तरनि ते सुता पिया हुजनि, लेटा पिया हुजनि, इहे उथंदे वेहंदे पंहिंजे रब जो ज़िक्र कंदा आहिनि। त पोइ जेके हस्तियूं अहिड़ियूं रब करीम जे इश्क में, मुहबत में, ज़िक्र में महव थी वियूं, त उन्हनि जी जॾहिं बि तूं ॻाल्हि कढंदे त अल्लाह जो ज़िक्र त थींदो ई थींदो। यानी शरीफ़ उहा महफ़िल आहे जो उन महफ़िल में जॾहिं जेको ईंदो आहे उन खे अल्लाह जो ज़िक्र करणो ई करणो पवंदो आहे। रब जी यादगिरी हुनखे ईंदी ई ईंदी आहे। उहा सुहिणी महफ़िल आहे। ऐं इहो कीअं थो थी सघे त जाथे रब हुजे त उते वरी मदीने जे साईं जो ज़िक्र न हुजे। मदीने जे सुहिणे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह क़ुरान मजीद में जॾहिं इहा आयत नाज़िल फरमाई, कहिड़ी वरफ़अना लक ज़िक्रक, मुंहिंजा मिठा महबूब तुंहिंजे ज़िक्र खे असां तुंहिंजे करे बुलंद कयो आहे। बुलंद करण वारो केरु आहे? अल्लाह। जंहिंखे रब बुलंद करे त हेठि केरु करे सघे? अल्लाह फरमाए थो तुंहिंजे ज़िक्र खे मां तुंहिंजे करे बुलंद कयो आहे। पोइ जिब्राईल अलैहिस्सलाम आयो, अर्ज़ कयईं अल्लाह पाक पुछे वठो ए रब जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त असां तुंहिंजे ज़िक्र खे कीअं बुलंद कयो आहे?
पाड़ फरमायो तो जिब्राइल अल्लाह ही बेहतर जाने था अल्लाह के इल्म कियां बुलंद क्यों थई अल्लाह ताला फरमायो मुंहिंजे महबूब खे असांजो न्यापो पुॼाए त असांजा मिठा महबूब जाते अल्लाह जो ज़िक्र थींदो ते तुंहिंजो बि ज़िक्र थींदो युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति वमा फिल अर्दे अल्लाह पाक तो फरमाए त ज़मीनन आसमानन में जेको कुछ ॾिसो था इहो अल्लाह जी तस्बीह पढ़ंदो आहे अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे अल्लाह फरमाए थो जाते अल्लाह जो ज़िक्र हलंदो आहे उते तो मुंहिंजे महबूब जो बि ज़िक्र हलंदो आहे अल्लाह ताला दीन इस्लाम ॾिनो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम अल्लाह वटि जेको पसंदीदा दीन आहे त इस्लाम आहे इस्लाम में अल्लाह जी इबादत आहे अल्लाह जी इबादत में पहिरियों निमाज़ आहे निमाज़ जे लाइ आज़ान आहे आज़ान खां पोइ तकबीर आहे पोइ निमाज़ आहे रब जे इन पहिरें मुस्लमान जी इबादत ते जेका फर्ज़ कई वई आहे गौर त कर जंहिं महिल बि अल्लाह जी इबादत लाइ सॾु थिए सॾु छा जे लाइ थिए साईं इबादत जे लाइ आसान इबादत जे लाइ अल्लाहु अकबर ॿुधंदो आहे न इहा आज़ान आहे त सॾु अल्लाह जे तरफ़ खां निमाज़ जे लाइ पर इन में बि मदीने जे सुहिणे साईं जो ज़िक्र आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जॾहिं पंहिंजे कंहिं महबूब जो ज़िक्र ईंदो आहे त दिलि ख़ुशि थींदी आहे हज़रत बीबी ज़ुलेखा जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो को नालो खणंदो हो त मुठ पैसनि जी भरे ॾेई छॾींदी छो त मोहब्बती अहले सुन्नत वल जमायत जो भले गरीब में गरीब सुन्नी हुजे पर जंहिं महिल आज़ान में रब करीम सां महबूब जो ज़िक्र ईंदो त अखियुनि ते चुमियूं ॾींदो इहा मोहब्बत जी निशानी आहे पीर साईं पैयत धणी बादशाह अल्लाह वारा फैज़ उन्हनि जो वॾा वॾा मसाला हीअं हल कनि उन्हनि खे पंहिंजे नींगर अर्ज़ कयो साईं हे जेका चुमी था ॾियो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आज़ान में इन्हे जो हुकुम काथे आहे इन्ही जो बयान काथे आहे कुरान में काथे आहे हदीस में काथे आहे पाण फरमायूंसि पुटड़ा असां खां पुछे थो त ॿुध जंहिं महिल चवंदा आहिनि त शायदि थो ॾियां मदीने जो साईं अल्लाह जो रसूल आहे असां अखियुनि ते हथ रखी चवंदा आहियूं त तुंहिंजी रिसालत मुंहिंजे अखियुनि ते केॾी त मोहबत वारी ॻाल्हि अल्लाह वारनि सां हूंदे त मोहबत वारा दग वठाईंदई आज़ान में निमाज त ख़ालिस इबादत आहे अल्लाह खां सवाबे जो ख़्याल न अचे पर इहा निमाज पढ़े तकबीर लॻे त तकबीर में बि मदीने जे साईं जो ज़िक्र निमाज पढ़े अतहियात में मदीने जे साईं जो ज़िक्र पर अॼुकल्ह अहिड़ो सिस्टम अल्लाह रखियो आहे सभु लिखनि था पिया त दुनिया जे हिकिड़े कुंड खां ॿिए कुंड ताईं हर लम्हे आज़ान ईंदी थी रहे आज़ान ईंदी थी रहे हित आज़ान जो टाइम पूरो थियो त ॿिए हंधि शुरू थियो काथे सुबुह जी ॿिए पहरी टे पहरी सांझी सोमाणी जाथे काथे दुनिया जे हिननि में आज़ाननि जा आवाज़ मुख़्तलिफ़ आहिनि मदीने जे सुहिणे साईं उहो त फैज़ विरहायो आहे जो हिन दुनिया में अल्लाह जे नाले मुबारक वठण वारो कोई न हो रब खे सुञाणण वारो कोई न हो काबे में 300 बुत हा पर जॾहिं मदीने जो साईं आयो हीअं जो रब जी सुञाणप ॾिनई अॼु दुनिया जे हिकिड़े कुंड खां ॿिए कुंड ताईं अल्लाह जी तौहीद हले थी इहा आगे काथे दुनिया त इहा ई
धरती त इहा ही, समुंड इहे हा, बाग इहे हा, मौसमूं इहे हूं, चंड इहे हा, सितारा इहे हा, सिज इहे हा, अरे सब कुछ इहो हो, पर अल्लाह जो ज़िक्र न हो। मदीने जा साईं आया त रब जे ज़िक्र खे जादे करे बुलंद कयो। या अल्लाह खे त ख़बर हुई, पर अल्लाह फरमाए त महबूब तोखे न मोकिलिया हा त हे दुनिया कया ई न हा, पैदा ई न कया, हे तुंहिंजे करे, हे तुंहिंजे करे हा। अॼु जेकॾहिं गुल तस्बीह था पढ़नि, अॼु जेकॾहिं आज़ानूं थियूं अचनि मस्जिद जे मुनारनि तां, अॼु जेकॾहिं इंसान जी हे पेशानी अल्लाह जे आॾो झुके थी, इंसान जी ज़बान रब जो ज़िक्र करे थी, तस्बीह पढ़े थी, अरे दिलियूं रब जे इश्क में धड़कनि थियूं, अखियूं अल्लाह जे लाइ रोइनि थियूं, इहो सभु फैज़ मदीने जे साईं। अल्लाह साईं जे दोस्तनि ओ इन फैज़ खे विरायो, जाथे जाथे विया उते विछड़ियलनि खे रब सां मिलायूं, उते बिगड़ियनि खे अल्लाह जे लाइ बणायूं, उते दिलनि जा मोह रब ॾे कयूं। मूंखे यादगिरो पवंदो आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां मलफूज़ात शरीफ़ में आहे त पीर साईं रोज़ेदणी बादशाह विया थर थर न जैसलमेर, ख़लक आई ॾिस, हीअं ख़लक वेठी वई ज़ियारत करे, शहर जूं औरतूं बि आयूं, कंधी हुजे उनजे पोयां ॾिसनि पियूं, पुठी मुबारक हो रही हुजे, बीही बीही थकिजी पियूं, त तव्हां हिकिड़ी रड़ कई, ओ साईं इहो मोह हेॾे बि त करनि, असां बि त ॾिसूं। हुजनि पर तजे कर मायुडरी अचां, अची शाल तुंहिंजो मां मोहड़ो ॾिसां। इहो मोह मुबारक हेॾे बि त कर, त पाण उतो फरमायूं था मां असांजो मोह रब ॾे आ, तव्हां पंहिंजा मोह असां ॾे। अल्लाह अकबर कबीरा। मूंखे यादि आहे हिकिड़े हंधि जलसो हो, उते घणा आलिम पीर हा, उते जॾहिं मशहूर वारा साईं आया, मुंहिंजे अवल जवानी जी ॻाल्हि आहे, असां अॻ में वियासीं, उते बीठा हुजऊं, हीअं जो जीप आई मशहूर वारे साईं जी, ख़ुदा जो कसम अलाए कहिड़ो चकमक लॻल हो, ख़लक भॼंदी हुई, डुकंदी वई, अमीर ग़रीब नंढा वॾा चङा मठा डुकंदा विया, हीअं जो महबूब लथा, सुभान अल्लाह ॾिसण सां माण्हू बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सुभान अल्लाह करण लॻा, पाण लथा ओॾहीं हलिया विया स्टेज जे पासे ॾे, पोयों हिकिड़ा ॿ आलिम हुजनि, हिकिड़ो जो हीअं हुजे, ॿियो थो पुछेसि ॾे हवाल, चई अदा जेको मदीने जे साईं फरमायो आहे त मुंहिंजे प्यारनि खे रब जे दोस्तनि खे जंहिंमहिल ॾिसंदे हीअं नज़र पवंदई त रब यादि अची वेंदी, हे उहो थी। हिन महफ़िल में यारहीं शरीफ़ में मौतनि जी ॻाल्हि न थींदी आहे, हा हिते गिला न थींदी आहे, हिते ग़ीबत न थींदी आहे, हिते ताना न थींदा आहिनि, हिते तबर्रा न थींदा आहिनि, हिते का ॿी ॻाल्हि न थींदी आहे, हिते अल्लाह जो ज़िक्र थींदो आहे, मदीने जे साईं जो ज़िक्र थींदो आहे। मुंहिंजा सुहिणा हवाए बदिली हे जेको हिते थींदो आहे, हे इहा महफ़िल आहे मुंहिंजा सुहिणा, छो थींदो आहे ऐं उन अल्लाह वारे जो ज़िक्र थींदो आहे, छो थींदो आहे त माण्हू उन सां मोहबत कनि, वॾेरनि सां मोहबत कई छा थियो, दुनियादारनि सां मोहबत कई त छा थियो, अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान खे हिक ॿिए सां मोहबत करणु खपे, नफ़रत न करणु खपे, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर पसंदि उन्हनि खे थो करे, छा थियो, पसंदि कर अल्लाह वारे दोस्तनि खे, ख़ुदा जो कसम आहे, उन्हनि जे सोबत में बि न वञे, उन्हनि जे कचहरी में बि न वञे, पर उन्हनि सां रुॻो प्यार करे मोहबत करे त बि अल्लाह इनाम ॾेई, छो त इहो तुंहिंजो प्यार होॾे ई थो वञे, इन सां तुंहिंजी मोहबत रब जे करे आहे। त मुंहिंजा सुहिणा हिते हिन महफ़िल में हुज़ूर महू उस्मानी बादशाह जा इल्मी कारनामा बि बयान थींदा आहिनि, अमली कारनामा बि बयान थींदा आहिनि, करामतूं बि बयान थींदियूं आहिनि, उहे जुहद बि बयान थींदा आहिनि जेके अल्लाह पाक जी राह में कयूं त पोइ मुस्लमाननि जे दिलनि में बि शौक़ पैदा थींदो आहे, हाय मां बि ईअं कयां, पंहिंजे रब खे रिझायां। पर हक़ीक़त इहा थी त हे हिकिड़ी बज़्म आहे, बज़्म सम्झे थो न, जिते घणा गॾिजी वेहनि कचहरी कनि, हे उहा बज़्म आहे जिथे अल्लाह उनजे महबूब अंबिया किराम जो त ज़िक्र थींदो आहे,
पर हर को पंहिंजे तरफ़ हूअं वेठो इलाज कर अलाह जे प्रोग्राम कंदासीं वोट आहिनि साहब ईंदो यार तूं कुकड़ ॾिजांइ तूं छेलो ॾिजांइ तूं 5 रुपया ॾिजांइ तूं गेह ॾिजांइ उहो हुकूमत महांगो करे छॾियो असांखां चढ़ी वियो आहे यार तूं 5 रुपया पेट्रोल ॾिजांइ पिनी पिनी छिता थींदा सवाब टके जो कोन हिते तूं पिन न हिते तूं चओ न हर को पंहिंजे कुकड़ खयूं को छेलो खयूं ईंदी को चांवरड़ा खयूं ईंदी को गेहड़ो खयूं ईंदी को पैसड़ा खयूं ईंदी हाणे हे जो ॾिनो मौलूदनि खे पैसे का लठी जा हाँ ये पंहिंजे दिलियूं अल्लाह जे ख़ातिर उन जी मोहब्बत में उन जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में उन जे प्यारनि जी मोहब्बत में पीरनि जे पीर जी मोहब्बत में ये खयूं ईंदा ये खाराईंदा पोइ हे सभु जमायत खाईंदी मुंहिंजा सुहिणा दुआऊं घुरंदी त पोइ जाथे अहिड़ो ख़ैर हले उते दुआऊं क़बूल थी वञे वरी ये दुआऊं घुरबो त अल्लाह सां इहो सवाब जेके भी ओड़े पाड़े में पीर फकीर बुजुर्ग जेके भी कलमे पढ़ण वारा आया आहिनि तोड़े कब्रनि में पिया आहिनि उन्हनि खे ॾिजाए मदीने जे सोणे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं बि को मुंहिंजो उम्मती अल्लाह जे नाले ते खैरो खैरात कंदो आहे को ज़िक्र पढ़ंदो आहे नफ़िल पढ़ंदो आहे उन्ही जो सवाब मुअल खे ॾेई अल्लाह खे अर्ज़ कंदो आहे त इहो जहान छॾे वियो आहे नफ़िल पढ़ण जहिड़ो काथे आहे पर हिन जो सवाब मां इन खे थो ॾियां रब फरमाए थो मां जन्नत जो ताम फ़रिश्तनि खां खणाए हुनजे रूह ॾे क़ब्र में मोकिले ॾींदो आहियां इहो फ़ाइदो अलॻि आहे ईसाले सवाब ऐं दुआऊं ख़ैर में दुआऊं क़बूल पवंदियूं आहिनि उन्हनि खे सवाब पहुचनि हे पहुचनि त पोइ ॿेड़ा पार थींदा आहिनि इहा थी यारहीं शरीफ़ पोइ हिकिड़नि खे वरी यारहीं शरीफ़ 11 तीर वांगुरु लॻंदी आहे हा ॼण 11 तीर हिकु मानो हयासीं ठा अरे हे ॾिस त सही न अचु त सही न वेह त सही ॿुध त सही पोइ त तूं फतवा ॾे न मुंहिंजा सुहिणा हिकिड़ी वॾी यारहीं शरीफ़ थींदी आहे उहा त उन तारीख़ ते थींदी आहे पर ॾिसे थो पियो अहिड़ा महबूब विसरनि काथे अल्लाह हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे हे वरी ॻाल्हि करण जो बि वॾो सवाब आहे हे अॼु वेठा आहियो न हिते हे 3-4 ॼणा उथी विया हाणे छा उते वञी अंब पोखींदा तव्हां हिते वेठा हुजो नालो लिखायो छो त हे वेहण जो बि वॾो सवाब आहे हिन ॻाल्हि करण जो बि सवाब आहे हिन ॻाल्हि ॿुधण जो बि सवाब आहे हुज़ूर सैयद दो आलम हिन जहान जा बि सरदार त क़यामत जे ॾींहुं पाण फरमायूं त आदम अलैहिस्सलाम जी औलाद जेका बि हूंदी उन जो सरदार मां हूंदो इन करे मदीने जे साईं खे सैयद दो आलम ॿिन्ही आलमनि जो सरदार बाग़ त ॾिस असांजो अलाह साईं कहिड़ो महबूब ॾिनो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त ज़िक्रुल अंबिया मिनल इबादत ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी इबादत आहे अल्लाह अल्लाह पढ़ी इबादत आहे सुभान अल्लाह पढ़ी इबादत आहे अल्लाह अकबर पढ़ी इबादत आहे पर वेही नबीअ सगुरनि जी ॻाल्हि कई त उहा बि इबादतुनि मंझूं आहे ऐं जेके वरी मदीने जे साईं जा आशिक फैज़ वारा हिन उम्मत जा सितारा वली सगोरा सरकार फरमाइनि था व ज़िक्रु सालिहीन कफ़ारतुन ऐं जेकॾहिं वलियनि सगोरनि जूं ॻाल्हियूं करे त गुनाह छड़नी हे महबूबाने खुदा उहे हस्तियूं जन खे अल्लाह पंहिंजो महबूब बनायो आहे उन जा हिते ज़िक्र थींदा आहिनि ऐं अल्लाह ताला जी जेका रहमत अंबियावनि सगोरनि ते सालिहीन ते वसंदी आहे
हूंदी आ उन मां जेकॾहिं हिकिड़ो कतरो फुड़ो मिले त बि बेड़ा पार। हज़रत मियां मोहम्मद बख्श खड़ी शरीफ़ वारा 50 वॾियूं नसीहतूं कयूं अथऊं, वॾियूं ॻाल्हियूं कयूं अथऊं पंहिंजे बैतन में। अल्लाह पाक ॾे मुंहुं करे अर्ज़ थो करे त रहमत दा दरिया ते ॾांहुं, रहमत दा दरिया इलाही इहो हरदम वहंदा तेरा। हेको असांजो सिंध वारो दरिया कोन्हे त मथां हिंदुस्तान सुकाए ऐं हेठां वरी के ॿिया कूड़ा बाह कढी सुकाइनिसि। ख़ुदा जे रहमत जो दरिया सुके ई न, सदाई वहे। चए थो तुंहिंजे रहमत जो दरिया हरदम वहे थो। जे एक कतरा बख़्शी मैगूं, हिकिड़ो फुड़ो कम बण जावे मेरा। ए मजा सुहिणा, इहो कतरो रहमत जो अल्लाह साईं जे दोस्तनि जे ज़िक्र करण सां मिलंदो, उन्हनि जे ॻाल्हियुनि करण सां मिलंदो। हज़रत महबूब सुभानी बादशाह जे हिननि ॻाल्हियुनि करण जो मक़सदु इहो हूंदो आहे, पर मतां चए त इहो असां ॻाल्हि कढी आहे। अल्लाह तो फरमाए वकूनू मअस्सादिकीन, मुंहिंजे सचनि सां वञी यारी रखो। घणियूं आयतूं मदीने जे सुहिणे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े भेरे असहाबनि सॻोरनि खे फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा, मुंहिंजा उम्मती अहिड़ा हूंदा, शहीद बि न हूंदा, अंबिया बि न हूंदा, पर पोइ बि उन्हनि जे लाइ नूर जूं कुर्सियूं ईंदियूं, नूर वारा मिंबर ईंदा, उन्हनि जा चेहरा नूर वांगुरु चिमकंदा, उन्हनि ते रब उन्हनि खे वेहारींदो। अॼु मूंखे साईं जज साहब पाण बि हेठि वेठा, न त जज साहब तोखे ख़बर कान्हे चङा भला जेके आहिनि हिननि खां वऊं था वञनि, कुझु त को वज़ीर आज़म जहिड़ा विया त ॿिया ग़रीब वरी केर थींदा आहिनि। या पुलिस जेका ॾिसे थो न, पुलिस वारनि जी ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां न, अॻे रेल हलंदी, हाणे त हितां ॾिठमि त रेल जी असुली पाण ई पटे छॾी अथमि। हितां ॾिठमि अॻोने हिकिड़ी लोहड़ो हिकिड़ो चिमके पियो मिटीअ जे विच में। इहा रेल हूंदी, पोइ रेल सां गॾु पुलिस हूंदी, पोइ लाड़काणे खां परते हिकिड़ी स्टेशन ई, उते बि पुलिस हुजे, रेल अचण वारी हुजे, वॾी ख़लक हुजे, ईअं वॾी रश रेल ते, त हिकिड़े पुलिस वारे जी ड्यूटी न हुजे, सादे लिबास में हुजे, सादे लिबास में माना हिन लिबास में। हाणे उहो बीठो हो त ॿहिराड़ी जा हे माण्हू अॼुकल्ह त कमु निकिरी वियो, अॻे हर पाण ॾींदा हुआ, पंधु कंदा, वॾा मज़बूत, हीअं ड्रिगो अचे पियो हेॾो ॾिसंदो, हीअं जो हुनखे कुल्हो लॻी वियुसि पुलिस वारे खे त ईअं सॼो धुली वियो। त इन जो आदी न हो, इन रवैये जो, हिनखे चई त अंधो आहे, हे हयो थी ऐं अची ॻिची पकड़ी अहिड़ो हणंदो मां हिकिड़ी मुक त ईअं हिते पूरे शरीर मां त ॾिठई त वाकई हिकिड़ी भला आहे। जे हाली विड़ियो त धाणा खणी छॾी, चुपड़ी करे हथ छॾाए तकिड़ो वियो क्वार्टर हिते, उतो वञी यूनिफॉर्म पाए आयो, अञा रेल न आई सही, यूनिफॉर्म पाए आयो, सिधो हिन ॾे आयो। हिन जो परे खां ॾिठो त हलो हे त पुलिस वारो, हीअं जो आयो, ॾिठई त ॾिसी ॿाहूं ॿधी, चईसि त अब्बा माफ़ कजांइ, मूंखे कहिड़ी ख़बर त तूं बाबो आहे। इहे पुलिस वारा बि हिननि जी आॾो सिधा त असांखे हितां वारनि अॼु इज़त ॾिनी आहे मशहूरु नाले साईं जे करे। मूंखे कुर्सी ते वेहारे थो, साईं तूं कुर्सी ते वेह, सभई अचनि था, सभु हेठि वेठा आहिनि, अमीर ग़रीब चङा हे हो, इहा इज़त आहे न। त पोइ क़यामत जे ॾींहुं जो उहा इज़त हूंदी त छा थो सम्झे। अल्लाह ताला फरमाए थो इन ॾींहं खे थोरो सम्झ त सही कीअं हूंदो। यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीह, अहिड़ो ॾींहुं थी ॾुखियो जो ॿाहिरि भॼी वेंदई, व उम्मिही व अबीह, अबो अम्मा लतूं हणी परे कंदई त सुञाणो वई नथा, व साहिबतिही व बनीह, तुंहिंजा यार प्यारा दोस्त सभु भॼी वेंदई,
ओ मालिक इन ॾींहं ते जॾहिं सभु भॼी वेंदा, अबो भॼी वेंदो, अमड़ भॼी वेंदी, दोस्त भॼी वेंदा, सभु पंहिंजा परावा छॾे ॾींदा, भला को हूंदो उते जेको वठंदो। अल्लाह फरमाए थो हा यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन, दुनिया जा यार उते हिक ॿिए जा दुश्मन थींदा इल्लल मुत्तक़ीन, पर मुंहिंजे प्यारनि सां जेको यारी रखंदो उते बि यार थींदसि। हा पीरनि जो पीर उते बि यार हूंदो, पीर साईं रोज़े धणी सरदार उते बि यार हूंदो, मशवरनि वारो सरदार उते बि तो असांजे मथां छपर जाम हूंदो। इहो फैज़ मदीने जे साईं जो आहे। मदीने जे सोणे साईं खां हिकिड़े भेरे असहाबनि पुछा कई, साईं क़यामत में काथे ॻोल्हियो वई? पर पुछेसि केरु पियो? ख़िदमत गुज़ार हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु सरकार खां पुछे, साईं क़यामत में काथे ॻोल्हियो वई? हाणे मूंखे ॾस त छो पियो पुछेसि, यार सभु वेठा आहियो। जेकॾहिं असांखे कोर्ट में कमु पए त साहिब खे चवंदासीं न, साहिब उते तूं काथे हूंदे त कुझु त तोखे ॻोल्हियूं काथे, त माना त कमु कजाए न असांजो उते। मदीने जे साईं खे काथे ॻोल्हियो वई? पाण फरमायूं त मूंखे पुल सिरात ते ॻोल्हियो, पुल सिरात ते ॻोल्हियो। मुंहिंजा साईं तूं पुल सिरात ते न लभे, पाण फरमाया पुल सिरात ते बीठो त मुंहिंजी उम्मत टपंदी, मां मिनथू कंदोमांसि। तॾहिं त रब फरमायो त अल्लाह तव्हांखे उहो महबूब ॾिनो आहे जो तव्हांजी तकलीफ़ सही नथो सघे। महबूब फरमाइनि था त जॾहिं मां पुल सिरात ते हलंदुसि त पंहिंजी उम्मत जे गम में हली न सघंदुसि, न त महबूब जा ग़ुलाम बि ईअं लंघंदा पुल सिरात ते ॼण विञ चिमको कयो आहे। जंहिंजा ग़ुलाम ईअं लंघनि विझ जे चिमके वांगुरु। फरमाइनि था मां उम्मत उदी पोइ आस्ते आस्ते हलंदुसि, उम्मत जे गम में ईअं निढाल थी वेंदुसि। रब जिब्राईल खे फरमाईंदो, लो जिब्राईल मुंहिंजे महबूब खे टेका ॾींदो हल, मुंहिंजो महबूब उम्मत जे करे नथो हले। दुनिया सॼी मदीने जे साईं ते कुर्बान करे त बि महबूब जे प्यार जी क़ीमत कान्हे का। चए साईं पुल सिरात ते न ॻोल्हे सघां त पोइ काथे मिलंदो? पाण फरमायूं तुर मीज़ान ते बीहंदो मां, उते मुंहिंजे उम्मत जा अमल तुरंदा, मिनसूं कंदोमांसि, मुंहिंजा रब हिन जा अमल घटि हिन ॾींहं खे माफ़ी ॾे त टपी वञे। इहा ॻाल्हि पई हली। पोइ अर्ज़ कयूं मुंहिंजा साईं क़यामत जे ॾींहुं असां तुंहिंजा असहाब, तुंहिंजा ग़ुलाम तुंहिंजे करे पंहिंजा बि मारे विधासीं, जिहाद कयासीं, घर छॾियासीं, बुखा काटियूंसीं, जेको हुकुम कयूं कयोसीं, तोसां ॾाढी मुहबत आहे। क़यामत जे ॾींहुं असांजी संभाल कजांइ। पाण फरमायूं क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी उम्मत जा 3 हिसा थींदा। 3 टोलनि में 3 किसनि में मुंहिंजी उम्मत विरहाई वेंदी। 3 हिसनि में हिकिड़ा नेकोकार हूंदा, उहे त अहिड़ा हूंदा जो पाण त बेश्त में वेंदा पर ॿियनि खे बि ॻरथा हयूं खयूं वेंदा। कलाक हलंदो न, 5 मिंट जो अंदरि रण कजांइ त चुप। हा बाबा मिंट बंदि कंदासीं, रुगो तूं ॻाल्हि कजांइ त साईं पेट्रोल खपण वारो। हिकिड़े खे ही शादी जी मानी चवंदा आहिनि, ॻाल्हियूं ॿुधायां थो। चई शादी जी मानी चई, पोइ पंहिंजनि खे सम्झाई त ॾेखो बाबा जे खप वञे त ईअं न आख्या वे कलक दे विच त मानी खप गई गिला थी पवे। आखिसे मुझे क्या आखूं, आख्या वे त वध गई। पोइ साईं वध गई। पोइ साईं जेको आहे सो मानी जॾहिं खुटी पई त माण्हू ईंदा पिया वञनि, हाणे मानी चाव। हाणे विया त जेके विराइण वारा उन्हनि चयो बाबा वञ साहिब को आखो त वध गई, वॾेरे साहिब को न वॾेरे साहिब। पोइ साईं भॼंदा विया, वञी उनखे चयूं त साईं वध गई। वध गई त चाओ न, बाक़ी वध गई वध गई। त वरी वञी हुनखे चयो त हुनजो अबा ना खेसी असांखे आप सम्झाइसि। वरी बि अची चयूं साईं उहा कहंदा पिया वध गई, हाणे वध गई त चाओ न। वरी साईं भॼंदा विया, चए भाउ वॾेरो साहिब कावड़िजे थो त वध गई त चाओ। हो पाण आयो, खट पई वध गई आहे।
उन्हीं में लड़ कजाए रही जो से पेट्रोल वियो त मां भी दुआ घुरम पोइ टे ॾियारी छो त साईं कलाक जो ॾाढिया चई त जीअं साईं ॿुधे हा पोइ उहो त हुननि दाबे खे ॿुधाया न मांखे थो पियो ॿुधाए पोइ वरी मारे करे चई कलाक जो पेट्रोल आहे सुभान अल्लाह महबूबन फरमायो त मुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो हिसो उहो हूंदो जंहिंमें असहाब हूंदा फरमाइनि था हीअं जो मुंहिंजे उम्मत जा हिकिड़ा वली ईंदा त उन्हनि जा मुरीद जमायत अॻियनि नबियनि जे उम्मत खां घणी हूंदी पोइ उहे त पाण त बेश्त वेंदा ॿियनि खे बि वठी वेंदा ॿियो हिसो थींदो जंहिंसां अलाह हिसाब सवलो कंदो हेड़ियूं यारियूं शरीफ़ूं करण वारा हेड़ी ख़ैरात बि काथे आहे मीलाद शरीफ कंदो आहे एड़ी सुहिणी ख़ैरात काथे आहे ख़ैरात रब जे नाले ते आहे अड़े सवाब रब जे प्यारनि खे आहे एड़ी ख़ैरात नथो करे सघे कॾहिं बि सची ख़ैरात उन्हनि खे अलाह पाक को रब जी मर्ज़ी आहे जहिड़ी बि ॻाल्हि ते मां मिड़ी मिसाल ॾिनो त अलाह फरमाईंदे गुनाहड़ा कया कंदड़ो हेठि कंदो मुंहिंजा मौला अलाह फरमाईंदो वञ हिन ॻाल्हि जे करे छॾियो था असां पाण फरमायूं टियों मुंहिंजी उम्मत जो तबिको गुनाहगार हूंदो उहो दोज़ख में वेंदो बहू फरमाइनि था पोइ जेका मूंखे रब शफ़ाअत उज़मा ॾींदो उन जो हथ मुबारक ॾींदोमांव उन जो हथ मुबारक ॾींदोमान उन सां बेश्त पुॼायो वेंदो मुंहिंजा सुहिणा हे वॾी हिकिड़ी कर्म जी ॻाल्हि आहे यारहीं शरीफ़ आहे महबूब सुभानी बादशाह जी ॻाल्हि आहे केर हज़रत महबूब सुभानी बादशाह ख़बर थी 60 साल उमिरि ही अम्मा साइण जी त पेट मुबारक में आया ये मोकिलिया विया न यार तुम मेरा हाँ इन्हीं में आया हिन तबीब चवन था इन टाइम में त औलाद न थींदी आहे पर अल्लाह मोकिलियो आहे छा मुंहिंजा सुहिणा शादा अबे जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं कयां अमड़ जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं कयां परहेज़गारी वारा तकवा वारा अॼु बि जेके तकवा कंदा परहेज़गारी कंदा अल्लाह उन्हनि खे सालिह औलाद ॾींदो असां ॾाढी साइण साईं बादशाहनि जे जीजल अमड़ खे सॾींदासीं अञा ताईं असांखे यादि आहे अम्मा साइण ॻाल्हि कंदी हुई ॾाढी साइण त साईं बादशाहनि जे नाले त कॾहिं बि बिना वुज़ूअ जे थञ न ॾिनी हमांसि सदन जे बाबे साईं जी कहिड़ी ॻाल्हि कजे हज़रत महबूब सुभानी बादशाह जे मिठड़े बाबे साईं जी जंगी दोस्त लक़बुन जंगी दोस्त काफ़रनि सां जंग लॻे त तरार खणी साईं बीठा आहिनि त मां बि हलंदुसि इहे सिर तरीअ ते रब जे लाइ केरु रखे अॼु रब जे लाइ को रोज़ो नथो रखे 5 वक़्त नमाज़ नथो पढ़े चङी तरह ज़कात नथो ॾे हज चङी तरह नथो करे ॿिया अल्लाह पाक जे ख़ातिर जेके कम आहिनि उहे नथा कनि हे साईं त सिर तरी ते रखियो तरार कयूं जंग जे लाइ जंगी दोस्त पोइ जंहिं राति हज़रत महबूब सुभानी जी विलादत आहे उन राति ख़्वाब पियो ॾिसे त मदीने जा साईं आया महबूबनि फरमायो त मूंखे ख़्वाब में ॾिसे त पक ॼाण त मूंखे ॾिठो पोइ सरकार फरमाइनि था पिया त ए अबू सालिह छा अबू सालिह सालिह जा अब्बा अल्लाह उहो फर्ज़ंद अता कयो अथई जो ईअं सम्झो त ॼण मुंहिंजे लाइ मुंहिंजे पुट वांगुरु आहे मुंहिंजे लाइ मुंहिंजे पुट वांगुरु आहे उहो मुंहिंजो बि महबूब आहे त अल्लाह ताला जो बि महबूब आहे ऐं जेके बि रब जा प्यारा थींदा औलिया अल्लाह थींदा उन्हनि जो बि महबूब आहे ऐं उन में वरी हिन जो मर्तबो बुलंद आहे हे ख़ुशख़बरी मदीने जे साईं ॾिनसि माना महबूबनि खे ख़बर ई त बचो थियण वारो आहे न थियो आहे न हा उन्हनि हिकिड़ो चए पियो त आलम बरज़ख वारनि जी जेका आहिनि उन्हनि खे हितों जी ख़बर न पवंदी आहे
मां हिकिड़े असाबी सगुर जो किस्सो पढ़ियो त हज़रत उमर साईं सैयदना उमर फारूक जे दौर में जंग लॻी उन जंग में शहीद थियो पोइ उन में हिकिड़ो सिपाही हो को जेको ज़िर साईं जी लाहे वञी पंहिंजे तंबूअ में लिकाए ज़मीन में पूरे रखी वॾी वशी वॾी जंगी कंहिं न ॾिठो उहो असाबी सगुर हिकिड़े खे ख़्वाब में आयो त ख़लीफ़े मुस्लमाननि जेके चओ त हिकु मां ते हेतिरो कर्ज़ आहे उहो बि पोइ ॾेई छॾे जो मां उते शहीद थी वियो आहियां न त ॾियां ॿियो मुंहिंजी ज़िर फिलाणे सिपाही चोराए पंहिंजे तंबू में पूरे रखी अथव हाणे हे दुनिया में इहा ख़बर आहे न साईं त आल में बरज़ख ॾे हलियो वियो जॾहिं आल में बरज़ख ॾे वियो त हितां जी ख़बर कीअं पई पए अड़े असां बि सगोरो आहे ॿुधाए थो त मुंहिंजी ज़िर लाथी बि अथई पंहिंजे तंबू में पूरी बि अथई उन्हनि खे हितां जी ख़बर आहे पर तोखे ख़बर कान्हे इन्हनि जे शान खे असां पंहिंजे हिन ते परखींदा आहियूं पंहिंजे सम्झ ते पंहिंजे हिन ते पोइ जेसिताईं मालिक जी लिखनि था पिया जंहिं संदन जी विलादत थी आहे सूबे गीलान में या जीलान में जेको नालो खणे कंहिंखे बि अल्लाह न्याणी न ॾिनी सभिनी खे शहज़ादा पुटड़ा ॾिना ॿी करामत अथनि जेका जीजल अमड़ ॿुधाई ॿ करामतूं ॿुधायूं हिकु मुंहिंजो बचिड़ो मुंहिंजे पेट में क़ुर शरीफ़ जो आवाज़ ईंदो जेको हिन बचिड़े जो मां ॿुधंदी हुअमि ऐं ॿियो फरमायूं त रमज़ान शरीफ़ में जो विलादत थी त कॾहिं बि रमज़ान शरीफ़ में ॾींहं जो मुंहिंजे मिठड़े बचिड़े तलब ई कान कई त मूंखे ॾींहं जो थञ ॾियो मुंहिंजा मुर्शिद कामिल पिया फरमाइनि मशहूर वारा साईं त जेको अमड़ जे पेटूं हाफ़िज़ क़ुर जो काथऊं सभु ॿार पढ़ूं पोइ साईं अंदरूं पढ़ियूं आयो अमड़ जे पेटूं क़ुर शरीफ़ जो हाफ़िज़ ऐं ॼमण सां रोज़ा हिकु रोज़ो त रखियो न साईं त इन्ही सुहिणे महबूब जे तरीक़त में फैज़ केॾो हूंदो पोइ मशहूर वारा साईं पिया फरमाइनि त कादरी तरीक़े हज़रत महू सुबानी बादशाह वारे तरीक़े में जीअं रहमत जो मींहुं बुठ ज़मीनूं आबाद कंदो आहे त कादरी तरीक़े में वरी मोअल दिलि जेरी थी पवंदी आहे जंहिं दिलि खे निमाज़ न अचे जंहिं दिलि खे इन्हनि पासनि ॾे दिलियूं ख़्याल न थिए शरीयत खां वऊं वञे या बीमार ऐं मोअल दिलि आहे इनखे कादरी तरीक़े जा ज़िक्र कराए त जेरी थी पवंदी हाणे ॻाल्हियूं त घणियूं आहिनि साईं जो करामतूं बि घणियूं आहिनि पेट्रोल जा बि हवाल ॿुधो था साईं हाणे वठी आयो आहे त मूंखे त ड्रिकाए कढियूं अबा पोइ असां ॾे आयो हो इहो बुल साहिब वीचारो गुज़ारे वियो साईं छा नालो लाशारी साहिब जेको लाशारी साहब गुलमंद लाशारी चए साईं जॾहिं मां हुन पार्टी में हूंदो जेका मीलाद न कंदी आहे पोइ मां पंहिंजे उस्ताद सां रेल में पियो वञा हाणे रेल हले पई वॾी हवा लॻे पई त हू पैसा पियो ॻणे हीअं जो पैसा ॻणियईं त ओचिते पैसा उॾी हवा जूटे त हाणे छा करे हेॾी तिखी रेल में केरु खे ॾिसी चए ख़ैरात कीअं समझ जाए तो भी खैरात कई यारी शरीफ जो वाक़ियो मां पढ़ियो हो ऐं तव्हांखे ॿ टे दफ़ा ॿुधायो आहे त पाण 3000 तालिब त संदन मदरसे मां पढ़ी निकिरंदा हा हर साल दस्तार थींदी ही पाण जॾहिं पढ़ियूं त मदीने जे साईं फरमायो त दीन जो इल्म हासिल कर वरी सॼी हयाती उनखे फैलाए त पाण इल्म हासिल कयूं बगदाद शरीफ अची वॾा इम्तिहान ॾिनऊं ॾुखनि जा बुखनि जा तकलीफ़ुनि जा पोइ वरी दस्तार करण खां पोइ 25 साल जंग में वञी इबादत कई दस्तार करण खां न त दस्तार तालिब कंदो आहे त पोइ चवंदो आहे हाणे शादी कयां घर ठाहियां न हिते रब यादि मदीने जो साईं जंहिंजी मुबारक ॾिए
25 साल फरमायो माखे कोई न सुञाणंदो हो पर इश्क जो हाल छा हो मोहब्बत जो हाल छा हो रब जे इबादत करण सां दिलचस्पी चाही जो सोमाणी जी नमाज वारो जेको वुज़ू हूंदो हो सुबुह जी नमाज उन वुज़ू सां पढ़ंदो हो सॼी रात रब जो ज़िक्र अल्लाह जी इबादत इहा 25 साल 40 साल जो कम करे त पर 5 रातियूं कर त ख़बर पवे हे उहे हस्तियूं पाण फरमाइन था पिया इन्हनि झंगनि में इबादत कंदे कंदे बरपटनि में रहंदो हुअमि अल्लाह जे इश्क में मस्त थी वञा हीअं जो डुकां त अल्लाह अल्लाह जूं ज़रबूं हणंदो डुकंदो वञा पोइ जेके माण्हू झंग में ईंदा हुआ उहे मूंखे अब्दुल कादिर दीवानो सॾींदा हुआ मूंखे माण्हू कोन सुञाणंदा हुआ हिकिड़े दफ़े चोर का चोरी करे आया उते माल वेठा पिया विरहाइनि चोर जेके चोर मोचड़ा खाईंदा अहिड़ो कोई न खाईंदो छो त परायो कर्ज़ खणी मरी वियो कोई या परायो माल खणी मरी वियो त उनखे तेसी ताईं महबूब जे पासे ॾों ख़ैर वठी न ॾींदा जेसि ताईं उनजो भरे ॾे हाणे उते काॾो मरींदो फरमायो मांखे इश्क जो ग़लबो हुजे रब जे जो मां अल्लाह अल्लाह कंदो रब जे ज़रबूं नाले मुबारक जूं हणंदो वञा पियो त उथी बीठा त अलाए पुलिस आई आहे अलाए छा हीअं जो ॾिठऊं चयूं हे त अब्दुल कादिर दीवानो आहे भली छॾे ॾियोसि इन्हनि वक़्तनि जी ॻाल्हि था कनि पिया हिकिड़े दफ़े राति जो इबादत पियो कयां पंहिंजे रब जी इबादत में हुजा त ओचितो सॼो आसमान रोशन थी वियो उन रोशनी में उन नूर मां आवाज़ आयो अब्दुल कादिर अॼु खां पोइ तोते निमाज़ माफ़ा हाणे साईं एॾी वॾी को इबादत करे ऐं ईअं बरपट में हुजे ईअं आसमान नूर रोशन थी वियो इहो आवाज़ अचे त पोइ छा थो सम्झे त सच सम्झे या न इहे अॼुकल्ह घणा जेके हिन से बाबा असां ते निमाज़ ई कान्हे हीअ वरी मथां लही आयो आहे हिन ते कान्हे पाण फरमायो हीअं मां ॾिसी कयो त ला हौल वला कुवत इहो जॾहिं बि पढ़ंदे शैतान भॼी वेंदो इहो पढ़ंदो विम त रोशनी ग़ाइब आसमान आसमान जहिड़ो आवाज़ आयो अब्दुल कादिर बची वई 70 आलिमन इबादत गुज़ारन आबिदन के ओ हिन मक़ाम ते केराए विधो मैं तूं इल्म जे करे बची वई फरमायो त निभागा अञा विढ़े थो इल्म जे करे न रब जे फज़ल जे करे पोइ अर्ज़ कयूं साईं तूं कीअं सुञातो त इहो शैतान आहे मूंखे धोखो थो ॾिए पाण फरमायो जॾहिं मदीने जे साईं खे ई रब न फरमायो त निमाज़ तो ते माफ़ा त मूंखे कीअं पियो हुकुम थिए घणियूं ॻाल्हियूं पोइ इहो मदरसो खोलियो अथऊं 3000 तालिब साल में दस्तार कंदा हुआ 10,000 माण्हू वेले ते मानी खाईंदा साईं जे लंगर खाने में पर इन ॻोल्ह में छा हाल हो पाण फरमायो जॾहिं मुंहिंजे तालिबे इल्मी जो वाक़ियो आहे मां जॾहिं पढ़ंदो हुउसि त उन्हनि टाइमनि में तालिब वेंदा हुआ शहर जे कंहिं माण्हू खां ख़ैरात वठी मानी खाईंदा हुआ मुंहिंजी दिलि गवारा न कंदी त मां पंहिंजे रब खां सवा कंहिंखे चवां त मूंखे मानी ॾे अॼु मां हदीस शरीफ़ पढ़ी हज़रत मूसा अलैहिस्सलाम मिस्र में निकिता काॾे विया वॾो लंबो सफ़र हुजे सफ़र में बीमार थी पिया बुखार थी पियो बुख बि ॾाढी लॻनि अल्लाह खे अर्ज़ कयूं ए मुंहिंजा रब मां मुसाफ़िर बि आहियां मरीज़ बि आहियां बुख बि ॾाढी लॻी आहे कुझु कोन्हे छा खावां अल्लाह पाक फरमायो ए नबी तोखे ख़बर आहे त ग़रीब केरु आहे अर्ज़ कई मूंखे ख़बर कान्हे मुंहिंजा मौला दस मूंखे अल्लाह फरमायो ग़रीब उहो आहे जेके मां जहिड़ो हबीब न हुजे असांजो अल्लाह हबीब आहे असांजो अल्लाह महबूब किथे आहे सोना अल्लाह जन जो महबूब आहे उन्हनि पंहिंजूं हयातियूं रब तां घोरे फिटी कई ग़रीब उहो थी जंहिंखे मां जहिड़ो हबीब न हुजे ऐं मरीज़ उहो थी जंहिंखे मां जहिड़ो तबीब न हुजे उसे जानमत के पियो टंग में सूर अञा ताईं ज़िंदा हा दादू जो आहे पुछी अॼांसि हिकिड़नि साड़ सड़नि खे करामत सां ई साड़ हूंदो आहे बयान करे पोइ चवंदा अबा
उन्हनि जूं ॻाल्हियूं कंदा अड़े जेका ॻाल्हि अॻ में थी चुकी आहे उहा ॻाल्हि कबी न, पर उन ॻाल्हि जो हिकिड़ो रंग हूंदो आहे, करामत वारी ॻाल्हि हूंदी त करामत सॾिबी। तो साड़ सड़े खे ॻाल्हि लॻे त भली लॻे, ॻाल्हियूं त आहिनि न। नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़सस, इहा बि अल्लाह जी सुन्नत आहे। क़ुरान में फरमाए थो त असां तोसां सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, सुहिणा सुहिणा किस्सा बयान कंदा आहियूं। डॉक्टर खे ॾेखारे आयो, ॾाकण ते चढ़ंदो हो त टंग खे वठी चढ़ंदो हो, ॾाकण ते लहंदो हो त वठी लहंदो हो, सूर न थींदो हुअसि, पर पाण ई चढ़ी न सघंदो, लही न सघंदो हुजे बि होसि तो भितियूं ठाहे जायूं ठाहे। मस्त हुई थी दादू जो हिन जी क़िस्मत दरगाह मशहूरी शरीफ़ ते हिनखे वठी आया। हिकिड़े ॾींहुं मशहूर वारा साईं मस्जिद घर आया, हवेली ते आया, ॾिसनि त हे बीठो आहे कम त साईं खे ॾिठई, चयईं लही मिला, हीअं पेर खणी जो हेठि रखियईं त पाण पुछऊं त छा थियो थी? चए साईं मुंहिंजी टंग पाण ई कम न कंदी आहे, ॾाके ते चढ़ा आहियां, लहा खणी रखंदो आहियां। फरमाइनिस था मूंखे बि न ॿुधायो थी? साईं था फरमाइनि मूंखे बि न ॿुधायो थी। चइसि डॉक्टर सॼण खे ॾेखारिया, पाण फरमायूं सॼण डॉक्टर छा कंदो? हथ रखी फरमायूं त समुंड विधोसिस, बीठा मशहूरी शरीफ़ में समुंड विधोसिस। उस तो जानमन तो चए त उहो ॾींहुं गुज़रियो, राति जो सुत में सुबुह जो उथां त टंग टंग जहिड़ी ॾाकड़ियूं चढ़ियूं पिया वञा त लथो बि अचां। तोखे कहिड़ी ख़बर? इन्हनि जो असुली कमु कहिड़ो आहे? ॿिन वलियनि सगुरनि जी ॻाल्हि लिखियल थी, महिमान थियो हुन वटि, पोइ जुमे जी नमाज़ ते पिया वञनि। पोइ हिकिड़े चयो त मां बि ॾेखारियांसि न त मुंहिंजे रब मूंखे छा ॾिनो आहे, अलाह जी इबादत जो कई अथनि, छा छा मिलियो आहे। पोइ रस्ते में ॿिली बोई पई हुई, हीअं जो निगाह कई त ॿिलीअ मां टपोड़े उठी वेठी। हुन ॾिठो त हिन त अलाह जे ॾिने मां मूंखे ॾेखारियो आहे। अॻिते वियो त वॾो हिकिड़ो वाणियो अचे पियो, हेॾियूं मुछूं हुजनि। अॼु वरी ॻोल्हींदे त वाणियनि में हुन मुस्लमाननि में मिलंदई, हिते बीठी हूंदनि। हा वाणिया वरी केरु थींदा आहिनि असांजूं मुछूं खईं था वञनि, वॾियूं मुछूं हुजनि। हाणे हीअं अचे पियो त उन अल्लाह वारे हीअं जो नज़र कयसि त कई ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। उनखे ॾिसी चयईं त ओ अदा मुअल ॿिली जेरी थी त छा थियो? मुअल दिल जेरी करे। निगाहे वली में वो तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। ये कमेन ऐं मशहूर वारे साईं जा ॾिठासीं, अड़े उहे गुनाहगार ऐबदार जेके कंहिंजे सुधारण में न आया, नसीहत में न आया, शर्तड़ी मशहूर वारे साईं जे आॾो आंदासीं, आया त ज़ालिम थिया पर मोटिया त फ़कीर थी मोटिया। पाण वॾा सखी आहे हज़रत महबूब उस्मानी बादशाह। पोइ कहिड़ो बि सुवाल ई अचे, जहिड़ो बि अर्ज़ु करे, दुआ फरमायो अर्ज़ु पूरो कनि। पैसा वठण में माण्हू ईंदा हुआ। पोइ हिकिड़े दफ़े पाण ॿाहिरि काॾे विया हुआ, जंहिं ॾींहुं मोटिया पिया अचनि, ॾिठूं त मुंहिंजे दर जे घर तां हिकिड़ो माण्हू मोटियो थो अचे। साईं खे जो ॾिठई त मिलियो, पाण छा आहे? चए साईं कल्ह लाको टिकियो पियो हा, तो में फिलाणो कमु हो पर तव्हां कोन हो, अॼु बि पुछणु आयो हुउसि। चयूं त साईं अञा न आयो आहे, हाणे मोटियो वञा पियो। पोइ असां वारो हिसाबु न आहे त चङो थियो जान छुटी। अलाह वारा चवंदा आहिनि त को बि जेकर असांजे दर तां ख़ाली न मोटे। पोइ पाण आया, उनजो त सुवाल पूरो कयूं, पंहिंजा तालिब सॼऊं, फ़क़ीर सॼऊं, उन्हनि खे फरमायूं त माण्हू असां ॾे अलाह जे ख़ातिर ईंदा आहिनि, छो मोटी वञनि? तंहिंजे करे अहिड़ो ॾींहुं मुक़ररु कयूं जंहिं ॾींहं ते असां बि काॾे न वञूं ऐं मख़लूक खे बि ख़बर हुजे त उन ॾींहं ते अचनि त असांखे पंहिंजा कम चवनि त असां करे ॾियूं। तालिबनि खे फरमायूं तव्हां को ॾींहुं मुक़ररु कयो, का तारीख़ मुक़ररु कयो, उन तारीख़ ते हेॾे होॾे वञणु न थिए, असां वेठा हुजूं। उन्हनि चयो साईं असांजो मुर्शिद बि तूं आहे त उस्ताद बि तूं आहे, जेका तारीख़ तव्हां मुक़ररु कयो
पाण फरमायूं चङो ॾींहुं ॾहीं जो राति 11 जी मुक़रर था कयूं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल पई 10 जो ॾींहुं हो हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट मां निकितो 10 जो ॾींहुं हो पाण इहो बयान कंदा विया पाण फरमायूं हज़रत नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो सलामती सां वञी किनारे लॻो 10 जो ॾींहुं हो बनी इसराइल जे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे लाइ दरिया खे 12 टुकड़ा कयो वियो 10 जो ॾींहुं हो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पैदा थिया 10 जो ॾींहुं हो हज़रत ईसा अलैहिस्सलाम पैदा थिया 10 जो ॾींहुं हो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम कैद मां निकितो 10 जो ॾींहुं हो हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट मां निकितो 10 जो ॾींहुं हो हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे अखियुनि जी रोशनाई मोटी 10 जो ॾींहुं हो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खूह मां निकितो 10 जो ॾींहुं हो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे बादशाही मिली 10 जो ॾींहुं हो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जादूगरनि जे मथां ग़ालिब थिया 10 जो ॾींहुं हो हज़रत इमाम हुसैन सोणे शहादत ते फाइज़ थिया 10 जो ॾींहुं हो फरमायो असां बि इन्ही निस्बत सां 10 जो ॾींहुं था रखूं ॾींहुं 10 जो हा तॾहिं हिते ई ॾिसो असां हेतिरो वेझो आया आहियूं लाड़काणे खां त बि शाम जो जलसो कयो था हा साईं त उन टाइम में त साईं माण्हू परे खां पंधींदा हा त उन्हनि खे त राति पए ई पए न 10 जो ॾींहुं 11 जी राति काॾे न वेंदासीं हाणे जाॾे काॾे हुल हुली विया पैगाम अची विया त जंहिंखे बि सुणे सैयद अब्दुल कादर जीलानी में को कम आहे का दुआ घुराइणी आहे त 10 जे ॾींहुं अची राति 11 जी टिके हाणे इहा ॻाल्हि साईं हुलंदी वई हाणे जंहिंजे दस्तरखाने ते वेले ते 10,000 माण्हू खाइनि त इन ॾींहं ते घणा ईंदा हूंदा अलाए छा पर रुगो खाइण वारा त न ईंदा हाल फैज़ पिनण वारा बि त ईंदा हेड़ा अचनि साईं चंद्र साहिब जहिड़ा आशिक भले ऑफिसर हुजनि साईं जहिड़ा हीअं अचनि कुझु न कुझु खयूं अचनि अॼु पीरनि जे पीर वटि अल्लाह जी मखलूक ईंदी कुझु मुंहिंजो बि हिसो हुजे को कुकुड़ खयूं अचे को छेलो खयूं अचे को चांवर खयूं अचे को खीर जी लोटी टिकण ते खयूं पोइ पुछनि हाणे हितां वारो जो खणी निकिरे त काॾे थो वञे चए 11 आहे न जॾहिं 11 शरीफ़ जी राति आहे न विसरी वई जा अॼु पीरनि जे पीर वटि महफ़िल आहे अॼु पीरनि जे पीर वटि कचहरी आहे अॼु उते सभु ईंदा इहे शयूं खयूं अचनि पोइ हर को पंहिंजूं दुआऊं घुराए अलाह जा ज़िक्र थियनि पोइ दुआ थिए दुआ खां पोइ उहे खाधा हलनि पोइ पाण दुआ घुरनि अलाह साईं हीउ जेको कुझु आयो आहे इन जो सवाबु असां मदीने जे सुहिणे घोट खे था ॾियूं उहो यादि 11 शरीफ़ हली उत्तम 11 शरीफ़ 11 शरीफ़ 11 शरीफ़ अहिड़ी तरफ़ खे वणी जो अॼु ॾींहुं ताईं हलंदी थी ओला नबी तो फरमाए महेसर रहमतुल्लाह ताला अलैहि त 11 12 जन भी कया सही अल्लाह खे जेका शइ वणे त भली थी वेंदी न छो त अॼु ॾींहुं ताईं जो हले थी हिते दिलि में ॻाल्हि कई वेंदी अल्लाह 11 शरीफ़ हले थी हिते दुनिया में हले थी मां मदीने शरीफ़ उते मूंखे वठी आहे पोइ उते त हे डंडो खणी वेठा आहिनि त बाबा हीअं न कयो हीअं न कयो हिकिड़े कमरे जाइ में अंदरि बि 11 शरीफ़ कयूं पए त मौलूद पढ़ियूं अरबा चङो टाइम थियो बरकत तन जे रिज़्क़ में पई आहे 11 12 जन बि कई आहे बरकत तन जे रिज़्क़ में पई आहे साईं मशहूर शरीफ़ वारे साईं जी मूंखे हिकिड़े ॻाल्हि ॿुधाई फ़क़ीर पोइ मां उन्हनि ॾे वियो हुउमि त मूंखे पंहिंजो वाड़ो ॾेखारियईं त ॻऊं रिढूं ॿकरियूं बाबा वॾो वाड़ो चएसई ॾिसे थो मां चयो हा बा अलाह गंज ॾेई चएसई मां जो हाल इहो जो मां दरगाह शरीफ़ ते ॿारहे ते आयुसि त मूंखे किरायो बि कोन पोइ साईं बादशाह मशहूर वारा साईं तकिर पिया कनि पोइ मां हीअं दिली अर्ज़ु कयो मां साईं मां त ओधर जा किराया खणी आयो हा किराया बि कोन हा त पाण तकिर कंदे फरमायूं त वञी 11 शरीफ़ कर 12 शरीफ़ कर जे शाहूकार न थिए त मूंखे चइजांइ चए पोइ मां दिलि में चयुमि त साईं ॻोठ त पुॼण ॾे ॻोठ पुॼा त इहो कमु मां कंदुसि चए साईं पोइ 11 शरीफ़ ऐं 12 शरीफ़ मिलाद शरीफ़ कंदो आहियां अची जो बरकत पई आहे त माल भरिया पिया थिया सोना
अल्लाह साईं खैर ऐं करम फरमाए। हाणे दुआ घुरूं वरी पोइ हिते मोटी बि वञिणो आहे ऐं वक़्तु बि चङड़ो थी वियो आहे। हाणे पेट्रोल जेको बचियो सो तो जो आहे मोटाए न ॾिजा। हा हा मुंहिंजा सुहिणा तोसां को रलजे न वलजे तूं अकेलो कर तोखे पाण ई ॾिस त माण्हू बि रलाए ॾींदुई त माल बि रलाए ॾींदुई। हे कमु ई अहिड़ो आहे न। पोइ ॾिस वधी वियो आहे न अञा रड़ियो थो करे 5 किलनि खां हलियो आहे 35 देगुनि ते पहुतो आहे त अञा बाक़ी छा। हा हिकिड़ो दाह पियो ॾिए फ़क़ीर खे साईं हिन फ़क़ीर मां असां सौदो कयो आहे मेह मां जेका असां ॾिनी अथमांसि मूंखे हिकिड़ी गऊं बि ॾिनी अथई हिकिड़ी बाखड़ी मेह बि ॾिनी अथई ऐं टेप पई सुहा बि ॾिनी अथई पर अञा मूंखे कस आहे। चए बाजे अञा तोखे कस आहे जो मेह जे बदिले में मेह बि वधी अथसि गऊं बि वधी अथसि टेप बि कई अथसि कस आहे त घरड़ो बि खणी वञेसि। सो फ़क़ीर पोइ ॻाल्हि कयां त 5 किलनि मां शुरू कयो अथमि 30-35 देगियूं थी वयूं आहिनि। शुक्र कर तोखे रब इज़त ॾिनी आहे। अल्लाह सल्ली अला सय्यदना मुहम्मद मुंहिंजा मालिक करीम असां तुंहिंजा अहसान सां ॻाल्हियूं तो असां ग़रीबनि खे पंहिंजे प्यारनि जी पचर नसीब कई आहे पचार बि नसीब कई आहे। मदीने जे सुहिणे साईं जे मीलाद शरीफ़ जी बि असांखे नेमत नसीब कई आहे। पंहिंजे प्यारनि जा उर्स बि नसीब कया आहिनि पीरनि जे पीर जी यारहीं शरीफ़ बि नसीब कई आहे। इहा क़बूल फरमाइजांइ जेके अचनि था जेके वेहनि था जेके ख़िदमत कनि था सभिनी जो पूरो क़बूल कजांइ। क़यामत जे ॾींहुं पंहिंजे प्यारनि सां रखजांइ असांखे मुर्शिद कामिल सां रखजांइ मदीने जे साईं जे झंडे मुबारक जे हेठि रखजांइ। दाणो दाणो क़बूल पए हिन सॼी यारहीं शरीफ़ जो सवाब सॼे मुस्लमाननि खे अॻ में मदीने जो साईं उन जा असाब सगोरा उन जी आल मुबारक सभई औलियाए किराम मुर्शिद करीम ऐं जमायत उम्मत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी ख़ुसूसन हज़रत महबूब सुभानी बादशाह पीरनि जे पीर खे इहो सवाब ॾियूं था। मुंहिंजा मालिक साईं यारहीं शरीफ़ कंदड़नि जे रिज़्क़ में बरकत पए सेहत में बरकत पए हयाती में बरकत पए बचड़नि में ख़ैर हुजे असां सभिनी जे दीन ईमान निस्बत जो ख़ैर हुजे रोज़ी रिज़्क़ में सेहत में बरकत हुजे सलामती हुजे अमन आफ़ियत हुजे बे औलादनि खे औलाद मिले बीमारनि खे शफ़ा मिले बेदीननि खे दीन मिले हिदायत मिले। मुंहिंजा मालिक साईं असांजा ॿई जहान भला कजाए रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व बारिक वसल्लम तस्लीमा।